सिंधड़ी जा मिठा मिठा अंब अहिड़ा माण्हू हितां शहर जा बि आहिनि जिन अॼु पिणु सकाफ़ती रंग ऐं सकाफ़ती ईद मल्हाइण जे लाइ सकाफ़ती लिबास पाए ॿाहिरि निकिता आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे असद शहर। दिसंबर कराची सिंध आहे, सिंध जिंद आहे जे उनवान हेठि एकता जे सरवाण अली काज़ी पारां ॾिनल सॾ ते जिते सिंध जे झर जंग में ही एकता जो क़ौमी काज मल्हाइजी रहियो आहे। उन सिलसिले में सिंधड़ीअ जा बि जेके नौजवान आहिनि उहे अजरकूं टोपियूं ऐं सकाफ़ती वेस्ट पहिरें अॼु जेको आहे सो हिते सिंधड़ी प्रेस क्लब ते पहुता आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ रैलियूं कढियूं वयूं आहिनि। MSF तरफ़ां शरता तरफ़ां ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां उहे रैलियूं जेके आहिनि हिते पहुतियूं आहिनि। हिते जेके क़ौमी रागी आहिनि उन्हनि जेके आहिनि से सिंध जे क़ौमी गीतनि ते जेको आहे सो उहो राग ॻाए ॿुधाया आहिनि। उन सां गॾोगॾु हिते नौजवाननि जेको आहे सो झुमरियूं पिणायूं आहिनि। हिते जेको आहे सो अजरक जा पटका पाए ॿुढड़ा ॿार ऐं नौजवान पहुता आहिनि। उन हवाले सां हिननि जूं तयारियूं उरूज ते आहिनि। जी जा प्यारा माण्हू बि पंहिंजी सकाफ़त सां मोहब्बत जो इज़हार करण जे लाइ, धरती सां मोहब्बत जो इज़हार करण जे लाइ वचन वरजाए रहिया आहिनि त हू बि धरती सां ओतिरी मोहब्बत कनि था। सिंध जी हर कुंड कुर्छ में, नंढे शहर वॾे शहर में, वस्ती वाहण में माण्हू अॼु ॿाहिरि निकिता आहिनि। नौजवान सभ खां अॻियां आहिनि, ॿारड़ा बि कंहिंखां पोइ हिते न आहिनि। नारियूं पंहिंजे अंदाज़ में पंहिंजी सिंध सां मोहब्बत जो इज़हार कनि पियूं। फैज़गंज जा इहे